जमायत अहले सुन्नत, उलमा अहले सुन्नत, मशाइख अहले सुन्नत। सलात शरीफ। तमाम थोरो पोइती थी वियो पोयों जमायत में थोरो पोइती। अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु वमन युद्लिल फला हादिय लहु वनशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु वनशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनुत्तक़ुल्लाहा वल तंज़ुर नफ्सुम मा क़द्दमत लिग़द वत्तक़ुल्लाहा इन्नल्लाहा ख़बीरुम बिमा तअमलून। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। मुझा प्यारा दोस्तों भाईरो, गर्मी भी शदीदा पर तव्हांजी मोहब्बत वज़ीमा। जे सिक ऐं सच्चाई सां मोहब्बत ऐं उल्फत सां नबी जे पाक घराणे जी मोहब्बत में तव्हां इन महफिल में विखूं खणी आया आहियो। अल्लाह करीम तव्हां जी हीअ हाज़िरी यकीनन क़बूल फरमाई आहे ऐं इन जो अजर तव्हां खे हिते भी मिलंदो हुते भी मिलंदो। जेडी गर्मी सहंदो ओतरो अल्लाह वटा तव्हां खे अजर वधीक मिलंदो। सुभान अल्लाह। मदीने वारे मीर जी मोहब्बत, हुजूर जे घराणे जी मोहब्बत, मदीने वारे ताजदार जे बचड़न जी मोहब्बत जंहिंजे सीने में अची वई उन जी दुनिया भी आबाद थी वई, उन जी आखिरत भी आबाद थी वई। अजीज़ान मोहतरम, हर साल ये महफिल इश्क वारा सजाइन था। हिन जलसे जी इंतजामिया मुबारकबाद जी हकदार आ जेकी हिन मुहम्मदी महफिल में नबी जे घराने जी मोहब्बत में खर्च कन था, चंदो ॾियन था। अल्लाह वटि इन जो ज़रो बि ज़ायो न थींदो।
रब जे कुरान जो फरमान आ त इन्नल्लाह ला युदीउ अजरल मुहसिनीन, नेकी करण वारे जो रब ज़रड़ो बि ज़ायो न कंदो। ऐं जेकी मोहब्बत जो विखूं खणी अचो था या जेतिरियूं घड़ियूं हिन महफिल में वेहो था, अल्लाह जा मलाइक कुलन ते वेठा आहिनि तव्हां जा ये लम्हा लिखजी रहा है, ये घड़ियों तव्हां जो लिखजी रहियूं आहिनि, ये विखूं ये कदम लिखजी रहा है। अल्लाह वटि कंहिंजो बि नेकी जो अल्लाह ताला पोरियो विञाईंदो न आहे। तव्हांखे सिलो हिते बि मिलंदो, अॻिते बि मिलंदो। मोहब्बत सां सिक सां दिल के हाजिर करे हड़ई मदीने वारे साईं ते हिकिड़ो भेरो सलात पढ़ो। या रसूल अल्लाह या हबीब। अज मुझी दिल थी चवे तो मदीने वारे मीर जे बचड़न जो शान ऐं मर्तबो तव्हांखे ॿुधायां। सुभान अल्लाह। ॿुधण चाहींदो, दिलियूं हाज़िर कंदो, जवाब भी ॾींदो मूंखे। हेडो मैयत पिया था ॿुधनि, हेडो जेरा था ॿुधनि, होडो आवाज़ न अचे, हेडो आवाज़ न अचे त पोइ मां छा सम्झंदुसि? सुभान अल्लाह। हथ मथे करे चओ सुभान अल्लाह। कब्रुनि वारा भी सुभान अल्लाह न चवनि, उहो बि न ॿुधा, तव्हां जो बि न ॿुधा, त पोइ हुननि में तव्हां में फ़र्क़ु कहिड़ो? हथ मथे करे चओ सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। अञा मोहब्बत सां चओ सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। खुदा मदीने वारे जो दीदार कराईंदो आहे। बाडरे वारा अल्लाह कंदो सदाई सुखिया हूंदो, अल्लाह जे रहमत जी छाव हूंदव, पंज तन जे रहमत जो सायो। ॿुधंदो मदीने वारे साईं जे बचन जो शान। सल्लल्लाहु अलैका या वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु। मुस्नद अबू याला, मजमउ ज़वाइद, हदीस जा ब किताब, रिवायत करण वारी मोमिनन जी मां, नबीअ जी कुंवार, रसूलुल्लाह जी राणी, सारी दुनिया जे मोमिनन जी अम्मा, नालो थस बीबी उम्मे सलमा चो रदियल्लाह ताला अन्हा। रिवायत थी करे त हिकड़े ॾींहुं हुजूर सां गॾु वेठी हुजां, मदीने वारे मीर जी ज़ात जो जलवो मुंहिंजे नज़रुनि जे साम्हूं हुयो। अम्मा थी फरमाए कालत जात फातिमत बिन्तुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इला रसूलिल्लाह। मां पंहिंजे सोने नबी पंहिंजे घोट जे अॻियूं साईं जे हुजूर में वेठी हुजां त ओचितो नबी जी न्याणी जन्नत जी मालिकाणी फातिमतु ज़हरा आई। ऐं अम्मा आयशा सिद्दीक़ा साइण चवंदी हुई त हलण में, ॻाल्हाइण में, उथण वेहण में हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन सां केर बि अहिड़ी मुशाबिहत न रखंदो जहिड़ी फातिमतु ज़हरा। फातिमतु ज़हरा जो हलण मुस्तफा जे हलण जहिड़ो, ॻाल्हाइण, हथ
हथ खणण इशारो करण इए लगंदो हो त फातिमा जे वजूद मां मोहम्मद मुस्तफा तो न्याणी पंजे अब्बे जी खिदमत में आई जॾी मल हुजूर जे अॻियां खातून अतहर ईंदी आ त हुजूर उथी भी इस्तक़बाल कंदा फातिमत ज़हरा खे पाण सां गॾु पंहिंजी नशिस्त ते पंहिंजे सेरांदी खां विहारींदा आहिनि सुभान अल्लाह मुझा दोस्तों अरबन में रवाज हुयो न्याणियुनि खे निफाग समझंदा हा न्याणियुनि खे जेरे पूरे छॾींदा हा न्याणी जमंदी हुई चवंदा ही निफागो घर हुआ मदीने वारे मीर उम्मत के सेखारियो न्याणी निफागो नाहे न्याणी रब दी रहमत बरकत सुभान अल्लाह तुझे घर में पुत्र जमंदो यार मुबारक ॾींदई दोस्त मुबारक ॾींदई ओड़ो पाड़ो मुबारक ॾींदई न्याणी जमंदी तोखे दुनिया जा माण्हू मुबारक न ॾींदा आहिनि पर जे घर में न्याणी जमंदी आ आसमाननि तां मलाइक लही ईंदा आहिनि फरिश्ता चवंदा आहिनि त हीअ न्याणी जे घर में आई आ उन घर वारनि खे आसमान वारनि जो मुबारक ॻाल्हि समझो था ओ मिठा न्याणियुनि खे निफाग न समझंदा कयो न्याणियुनि खां नफ़रत न कंदा कयो मिठा न्याणी जो अचण घर में अल्लाह जी रहमत अल्लाह जी बरकत साईं फरमाइन था जंहिंखे हिकड़ी न्याणी जाई वरी ॿी न्याणी जाई ॿिनि न्याणियुनि जो पीउ बणियो उन्हनि खे सुठी तरह पालना कयई सुठी परवरिश कयई सुठो खारायई सुठो पारायई उन्हनि न्याणियुनि खे पाले ताते जवान थियूं सुठे जाइ ते उन्हनि जो रिश्तो कयई त क़यामत जे ॾियारे इहे न्याणियूं दोज़ख जे बाहि खां पर्दो बणजी वेंदियूं ॿिनि न्याणियुनि जो पीउ दोज़ख में न वेंदो इन जे लाइ जन्नत जा दरवाज़ा रब खोले ओ मिठा पर जॾहिं अल्लाह न्याणी ॾेई पंहिंजे न्याणियुनि जी इज़त कंदो कर न्याणियुनि जी ते शफ़क़त कंदो कर पंहिंजे न्याणियुनि सां ईअं प्यार कर जीअं पंहिंजे पुटनि सां प्यार कंदो जे घर में न्याणी जे अखियुनि मां ॻोढ़ा वहंदा आहिनि उन घर ते अल्लाह कावड़जी पवंदो आहे जेको न्याणियुनि जी दिलि रंजाए अल्लाह उन सां नाराज़ थी पवंदो आहे पाटे वारा जॾहिं न्याणी परणजी वई जवान न्याणी पंहिंजे घर भेड़ी थी त उन खे विसारजाइनि ईद ते के भले ॾियारे ते पंहिंजी न्याणी खे विसारजाइनि तोखे ख़बर आहे त जॾहिं ईद जो ॾींहुं थींदो आहे त न्याणियूं पंहिंजे अबाणनि खे कीअं यादि कंदियूं आहिनि ओ मिठा न्याणी खे वर्षे में महरूम नाहे करणो न्याणी खे पंहिंजे मिल्कियत माल खां महरूम नाहे करणो न्याणी जी संभाल लहण वारो अल्लाह उन जी संभाल लहंदो अम्मा उम्मे सलमा साइण थी फरमाए त जेॾी महिल खातून जन्नत आई आ हुजूर पंहिंजी न्याणी जो उथी इस्तक़बाल कयो आ जेॾी महिल खातून अतहर आई आ त हिकड़ी कच्छ में इमाम हसन ॿी कच्छ में इमाम हुसैन
पंजे बिनी बच्चन के पंजे कच्छ में पंजे छाती सा सीने सा लाए खातूने अतहर आईया ऐं खातूने अतहर वट बूर मोआ अरब जो हिकिड़ो खाधो आ जियां असां वटि मुख्तलिफ किस्मन जा खाधा थींदा आहिनि इन तरह जे बिरयानी आ कोफ्तो आ कोरमो आ ये अरब जो खाधो आ जेके बूरमो सरबो आ वो बूरमो खणी खातूने जन्नत बई बचड़ा वठी हुजूर जी खिदमत में आई। साईं फरमाइण था फातिमा किया जण थियो अर्ज कई बाबा साईं घर में ताम रधियुम चयुम त पाण खावा बच्चन के खाराया पर दिल घुरियो त छो न पंहिंजे बाबा जान सां गॾिजी वञी खावा। बाबा ही ताम निड़ीअ मां न हलियो दिल चयो त पंहिंजे बाबा जान सां गॾिजी खावा पंहिंजा बचड़ा बि वठी आई आहियां ओ मुंहिंजा बाबा साईं दिल थी चवे त अॼु गॾिजी ताम खाऊं। कॾहिं तव्हां बच्चन सां मानी गॾिजी खाधी आहे कॾहिं न्याणियुनि सां मानी गॾिजी खाधी आहे पुट दस्तरखान लगाए जमीन ते पट ते दस्तरखान लगाए ऐं पुट न्याणियूं भाइर गॾिजी वेही मानी खाओ खुदा जो कसम इन घर ते नूर वसंदो आहे रहमत वसंदी आहे इन जे कणनि खे रब खरार बणाए छॾींदो आहे। असां जो या रसूल अल्लाह मानी खाऊं था पर ठो नथो थिए रोज़ी में बरकत ना है। साईं फरमायो त शायद तवा छिड़ विछड़ थी अकेला अकेला खाईंदा आयो जो हा साईं खाईंदा अकेला आहियूं पण फरमायो पो बरकत बि तॾहिं नथी पवे वन गॾिजी खाईंदा कयो त बरकत नथी अचेव। असां भी चयूं था त जॾहिं हुजूर जन गॾिजी खाइण जी तलकीन फरमाई मोटी वियासी पंहिंजा दस्तरखान लगाए बच्चन सां घरवारी सां पुटन सां न्याणियुनि सां मानी गॾिजी खाइण लॻासीं असांजे कणनि खे रब खरार बणायो बरकतुनि जा अंबार लॻी विया उहे जेके तंग दस्तियूं हुयूं से ख़तम थी वियूं। पुट कुछ मसला भी समझो कुछ दीन भी सीखो रुगे बुद्धो न पर अमल भी कंदो। हाँ कॾहिं त को मानड़ी गॾिजी भी खाईंदा कयो पंहिंजे बच्चन सां सुभान अल्लाह। मौली साहब चौक ते चौराहे ते तकरीर पियो करे अब मानी गॾिजी खाइण नबी साईं जी सुन्नत आहे। हिकड़े मजूसी बुझी तकरीर चौक ते जो जलसो पियो हले न मजूसी गैर मुस्लिम मोटी वो घर दे ज़ाल के जी मानी लगाए अजु गॾिजी खाईंदासीं अॼु वरी छा थियो अथई हूं त रोज़ जुदा खाईंदो ही अॼु मुसलमाननि जो मौलवी पियो तकरीर करे असांजे नबी जी सुन्नत मानी गॾिजी खाइण पुट न्याणियूं घर जा भाती हड़ई गॾिजी खाओ सो अॼु त गॾिजी था खाऊं माई वने पोइते हटंदी हिन खे शक थियो त माई मूंसां गॾिजी छो नथी खाए चे अॼु गॾिजी खाईंदासीं पुट धीअ सां हड़ई गॾिजी खाईंदासीं जी तूं गॾिजी खा तूं मजूसी तुंहिंजो मुसलमाननि जे नबी सां छा वञे जी न अॼु कसम थो खणा मानी खाए बि त गॾिजी खाए माई ॾिठो त हे मुड़े नथो जे हाणे जे नाराज़ न थी माफ़ी ॾी त पोइ असली ॻाल्हि ॿुधायां जे ॿुधाए जे रोज़ कंदो ही मूंसां छेड़ो रोज़ हणंदो ही मूंखे पातर अॼु मूं तुंहिंजे मानीअ में मिलायो ज़हर मुंहुं मरे त मुंहिंजी जान छुटे हाणे जे तूं चवी थो गॾिजी खा बच्चन के भी गॾिजी खाराए त ज़हर वारी मानी तूं भी मरी असां भी भरूं तंहिंजे करे मां न पई गॾिजी खावां चई सुभान अल्लाह मुसलमाननि जे नबी जो दीन केॾो भलो आहे अञा सुन्नत ते अमल न कयो अथनि मुंहिंजो सिर बची पियो आहे मां चवां थो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह नारा तकबीर नारा रिसालत नारा तहकीक नारा हाज़िरी
पीर जमायत अहले सुन्नत। अमा साण जी फरमाए वदा तुहा कुदामहू जेको ताम रधियो हुयो मैं वो खणी मदीने वारे मीर जे अगियों रखियो मैं अर्ज कयो मैं बाबा साईं हसन हुसैन तू मां अजो गडजी था खाऊं मदीने वारे साईं फरमायो आईना अबुल हसन फातिमा अबुल हसन किथे आ हसन जो बाबो किथे आ अली किथे आ फातिमा तू भी हुजी मां भी हुजा हसनैन भी हुजने ऐं अली न हुजे त मानी जो गिरह कीअं खाइबो ओ फातिमा आओ तेसी मानी न खाईंदुसि जैसी अली भी न दस्तरखान ते न गॾिजी। अमा साईं जी फरमाए त मूं माण्हू मोकिलियो मौला अली भी अची वियो हाणे उहो ताम फजलसन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व अलीयुन व फातिमतु वल हसन वल हुसैन याकुलू। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मौला अली भी बैठो खातून अतहर भी बैठी हसनैन करीमैन भी दस्तरखान ते बैठा ऐं लजपाल नबी हे पंज जना गणजी सुभान अल्लाह सुभान अल्लाह टोली लगाए। अम्मा जेका रावी आ न हिन हदीस जी अम्मा उम्मे सलमा फरमाई थी जडे हुजूर खाईंदा हा त मुखे सॾु करे पाण सां गॾु वेहारींदा पर अॼु अजीब मंज़र ॾिठुमि जो हुजूर जन मुखे पाण सां न वेहारियो पर सर्व पंज शख्सियतूं वेठियूं। अमा साईं फरमाए थी जेरी मल हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन मौला अली ऐं खातून अतहर हसनैन करीमैन गरजी मानी खादिया अमा फरमाए थी उन्हें खां पोइ जॾहिं मानी खाई दंग कयूं त मदीने वारे दुआ जा हथ कया पुट मानी का अग में बिस्मिल्लाह पढ़न सुन्नत ऐं मानी का अग में दुआ घुरन सुन्नत। मदीने वारा साईं जॾहिं मानी खाईंदा हा न हथ खणी चवंदा हा अल्लाहुम्मा बारिक लना फीमा रज़क़तना मौला जो ॾिनो अथई अञा वधाए ॾे इन खां अञा भलो ॾे मौला हिन में बरकत विझी ॾे हमेशा इहा दुआ घुरंदा हा पर अॼु मानी खाई मदीने वारे साईं दुआ ई निराली घुरी आ उहा दुआ जेका मानी खां पोइ घुरबी हुई उहा दुआ न घुरियूं पर ही लफ़्ज़ चयूं अल्लाहुम्मा आदिमन आदाहुम व वाल मन वालाहुम। ए मुझा मौला ही मुझो घराणो थई ही मुझा बच्चा थई ही मुझा अहल बैत थई मां तोखे अर्ज थो कया ओ मुझा मौला जेको हिनन सां मोहब्बत रखे तू उन्हे सां मोहब्बत रख जाए जेको हिनन सां दुश्मनी रखे तू उन्हे सां दुश्मनी रख जाए जेको हिनन जो थी वने तू उन्हन जो थी वन जाए जेको हिनन जो न थे तू उन्हन जो न थी जाए हुजूर दुआ प्या घुरने ऐं अल्लाह जा मलाइका आमीन प्या चवनि। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह असल में इहा दुआ पे घुरियो पाट रहवारन जेड़ा सुभान अल्लाह। हुजूर के खबर हुई त हर साल नहीं मुहर्रम दी रात ॾींहुं हे आशिक मुझे बच्चन जी मोहब्बत में करबला जे शहीदन जी उल्फत में मुझे घराणे जी मोहब्बत में गर्मी न ॾिसंदा सर्दी न ॾिसंदा गॾिजी वेही मुझे बच्चन जो शान ॿुधंदा या मोहब्बत रखे विखूं भरे ईंदा साईं जन इहा दुआ तुंहिंजे लाइ मुंहिंजे लाइ घुरी
सुभान अल्लाह मौला जेको मुझे पंज तन सा मोहब्बत रखे तू उन्हें सा मोहब्बत रख जाए जेको इनन जो आसो रब तू पंजो सुभान अल्लाह हाणे मैं पंहिंजे दिल खां पुछी मूंखे जवाब ॾे त पंज तन सां कंहिंजी मोहब्बत आहे सुभान अल्लाह आहे मोहब्बत सुभान अल्लाह पोइ मदीने वारे साईं जी दुआ क़बूल आहे चओ मदीने वारे साईं जी दुआ क़बूल आहे इहा दुआ रद्द थींदी छा जे दुआ जे लाइ मुक खणे मदीने वारो साईं आमीन चवे खातून अतहर आमीन चवे मौला अली आमीन चवे हसन ऐं हुसैन आमीन चवे जिब्राईल ऐं मीकाईल सुभान अल्लाह आमीन पोइ जेको पंज तन जो आहे उहो अल्लाह जो बेशक जंहिंजो पंज तन सां प्यार आहे उन सां अल्लाह जो प्यार आहे जेको हिन घराणे जो न आहे उहो अल्लाह खां बि तड़जी वियो लोथजी वियो इहो रब जो बि न आहे शुक्र आहे त हीअ जमायत पंज तन सां प्यार रखण वारी असां पंज तन जा हुबदार आहियूं कंदा आल नबीअ सां प्यार आहियूं जंहिंखे रब ज़बान ॾिनी आहे उहो चवे असां पंज तन जा हुबदार आहियूं कंदा आल नबीअ सां प्यार असां पंज तन जा मुस्तदरक हाकिम में रिवायत हदीस जे रिवायत करण वारो खुद मौला अली सुभान अल्लाह अन अली इब्न अबी तालिब रदियल्लाहु तआला अन्हु قال अखबरनी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अन अव्वल मन यदखुलुल जन्नत अना व फातिमा वल हसन वल हुसैन मौला अली तो रिवायत करे मदीने वाले ताजदार फरमायो त सभिनी का अव्वल जन्नत में विंदुस त मां मोहम्मद करीम विंदुस ऐं मूसा गड सारी कायनात का अग में नबियन सिद्दीकन शहीदन वलियन गौसन कुतबन कलंदरन का अग में मदीने वारो मीर ऐं मुस्तफा सा गड अली हुंदो अली सां गॾु खातून अतहर हूंदी खातून अतहर सां गॾु उन जा ॿई बचड़ा ॿई शहज़ादा हसनैन करीमैन हूंदा असां पंजई सभिनी खां अव्वल जन्नत ॾे वेंदासीं त कुल तु या रसूल अल्लाह फमुहिब्बूना मौला अली हथ जोड़े अर्ज़ कयो या रसूल अल्लाह असीं पंज तन अॻु जन्नत ॾे जो वञूं भला असांजा हुबदार काॾे वेंदा असांजा मोहब्बतदार काॾे वेंदा हे मोहब्बत रखण वारा मर्द हे मोहब्बत रखण वारियूं न्याणियूं ये किथे हूंदा या रसूल अल्लाह मुखे इहा त ॻाल्हि ॿुधायो असांजा हुबदार असांजा ॾिहाड़ा मल्हाइण वारा ॾहीं जी राति ॾहीं जे ॾींहं ते अचे शान ॿुधण वारा इहे किथे हूंदा साईं फरमायो अली घबराए न अली दिलगीर न थी अॻियां असां हूंदासीं पुठियां असांजा हुबदार असां सां गॾु जन्नत ॾे या ठरियो वाले न ठरियो मुझो तो पावरत जो वधी वियो सुभान अल्लाह हदीस ॿुधी या ठरी पियो सुभान ता अल्लाह मां जो या ठरियो आहे हथ त मथे खणे सुभान अल्लाह साईं फरमाइन था मुहिब्बूना मिन वराइना असां सां मोहब्बत रखण वारा असां सां गॾु असांजे पुठियों असांजे कढ सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह
सुभान अल्लाह। इन मौजू ते अञा हिकड़ी बी हदीस बि ॿुधाईंदो सां। चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सुभान अल्लाह। मजम कबीर में इमाम तबरानी रिवायत आंदिया, कंजुल उम्माल में अल्लामा मुत्तकी रिवायत आंदिया, मजमुअ ज़वाइद में इमाम हैसमी रिवायत आंदिया। मदीने वाले साईं क़यामत जो मंजर बयान कयो। पुत्र जने क़यामत जो ॾींहुं थींदो न, यौम यफिरुल मरउ मिन अखीहि, भाउ भाउ खां बेज़ार, पीउ पुट खां बेज़ार, माउ पंहिंजे बच्चनि खां बेज़ार। ज़मीन ड्रामे जी हूंदी, सिज गिराट जेतिरो क़दुरु मथों बीठल हूंदो, माण्हू पचंदा पजरंदा। पुट हिते त थधी ज़मीन आहे, हेठों पलाल विछायल अथव, मथों शामियाना आहिनि, पर हींअर जो हवा नाहे त नज़र करे थो ॾिसां त वीचारनि खे पखर में शम था नज़र अचनि। ही त दुनिया जी गर्मी आहे, पर जॾहिं सिज मथों हुजे, ज़मीन ड्रामे जी हुजे, उन वक़्त में छा मंज़र हूंदो, छा तपश ऐं गर्मी हूंदी। मां पंहिंजे थञ पिया को ॿार मिलेसि, चवंदी पेरनि जे हेठों रखां, मथों पिया बच्चो सड़े त पियो सड़े, पर मुंहिंजा पेर शरफ उहो ॾियारो हूंदो। साईं फरमाइनि था जॾहिं अफरा तफरी जो आलम हूंदो, हर माण्हू परेशान हूंदो। अल कारियतु मल कारियह यौम यकूनु नास कल फराशिल मबसूस। क़यामत छाहे, क़यामत तोखे के बुधायो त क़यामत छाहे। वो ॾियारो हैबतनाक ॾियारो हूंदो जो जबल पिञल कपह जे ढेरनि वांगुरु उॾामंदा, माण्हू पतंगनि वांगुरु पचंदा भुॼंदा परेशान हूंदा। उन ॾियारे ते साईं फरमाइनि था अन व फातिमत व हसनुन व हुसैनुन मुजतमिऊन। मदीने वाले साईं फरमायो त उन महशर जे मैदान में मां मोहम्मद करीम, मुंहिंजो बच्चो हसन, मुंहिंजो पुट हुसैन, मुंहिंजी न्याणी फातिमा ऐं मौला अली, असां पंजई हिकड़ी जाइ ते अर्श मुअल्ला जे साये में गॾु हूंदासीं। साईं फरमाइनि था वमन अहब्बना यौमल क़यामत, ऐं जन असां पंज तन सां मुहब्बत रखी आहे, उहे असांजे चौधारी बीठल हूंदा। जेका रहमत जो सायो पंज तन ते हूंदो, उहो सायो इन्हनि हुबदारनि जे मथां हूंदो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हाणे हे पखो हलायो अथनि मुंहिंजे लाइ त साईं खे हवा लॻे, पर हिन खे बि हवा लॻंदी हूंदी, हिन खे बि हवा जेके पासड़े में हूंदा न, इहा थधड़ी हवा उन्हनि खे बि लॻंदी हूंदी। पखो हलायो महिमान जे लाइ, पर तुफ़ैली पासे में वेठल उन्हनि खे बि हवा लॻंदी। क़यामत जे ॾियारे जॾहिं मदीने वारो साईं अर्श मुअल्ला जे साये में हूंदो, पंज तन पाक रब जे रहमत जे छांव में हूंदा, उन ॾियारे ते ही हुबदार जमायत बे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। यहाँ ठरियो वाले न ठरियो, सुभान अल्लाह। दिल ठरियो वाले न ठरियो, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। साईं फरमाइनि था उन ॾियारे ते माण्हू पचंदा, गर्मी में तपश में उञ लॻंदी, ज़बानूं ख़ुश्क थी वेंदियूं। उन ॾियारे ते न कुल व नशरब, असां जन्नत जा ताम खाईंदासीं, असां जन्नत जा मेवा। सुभान अल्लाह। खुशामदीद साईं दली करे आए। शेर अहले सुन्नत, जीनत अहले सुन्नत, हजरत किबला साईं के मां खुशामदीद चवां थो।
सल्लल्लाहु अलैहि या मोहब्बत साचो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। सुभान अल्लाह। हबीबन करीमन फरमायो जने क़यामत जे दिहाड़े ते हर मानू परेशान हुंदो असा पंज तन पाक सा मोहब्बत रखण वारा उन्हें रहमत जे छपर छाव में ला यखाफून इज़ा खाफन नास वला यहज़नून इज़ा हज़िनन नास। जने मानू गमज़दा हुंदा दुखारा हुंदा खौफ में वकोड़ियल हुंदा पर इन्हन मानुन के न गम हुंदो न दुख हुंदो जन जे सीने में पंजतन पाक जी मोहब्बत चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब। अया मोहब्बत सल्लल्लाहु अलैहि या रसूल सुभान अल्लाह। मुझा दोस्तों मदीने वाले साईं दी हदीस तारीख दिमश्क में इब्ने असाकिर रिवायत आंदिया त मदीने वाला साईं कान नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व अलीयुन व फातिमत वल हसन वल हुसैन फी बैत। सुभान अल्लाह। हिकड़े घर में पंजतन पाक गड्ढ हुया पंजतन पाक हिकड़े घर में रात जो वगड़ो आ इमाम हसन उथियो अर्ज कयई त नाना साईं मुखे पानी खपे। हुजूर फकाम रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फी जौफिल लैल फसकाह। रात जो वगड़ो आ हुजूर उथिया पंजे बच्चे के पान पंजे हथन सां इमाम हसन के पानी प्यारियो। सुभान अल्लाह। वरी इमाम हुसैन चयो नाना साईं मुखे भी उंज लगी। मदीने वाले साईं पंजे दस्ते करम सा इमाम हुसैन के पानी प्यारियो। मुझा दोस्तों पो अम्मा खातूने जन्नत अर्ज कयो या रसूल अल्लाह लगे तो तवा के हसन का हुसैन वधिक प्यारो आ। अव्वल उन्हें के प्यारियो पो मुझे नंढड़े हुसैन के प्यारियो। साईं फरमायो ओ फातिमा बई मुखे मिठा है पर अग में पानी हसन घुरियो उन्यर उन जी हुई उन जे करे अव्वल उन्हें के पानी प्यारियो। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। पो साईं फरमाइन था या फातिमत अन व अंत व हाज़ान व हाज़र राकिदुल अलियन फी मकामिन वाहिदिन यौमल क़ियामा। ए फातिमा जने क़यामत जो ॾियारो थींदो तू मां हसन हुसैन ऐं हे सुतल अली असां जीअं अॼु हिकड़े घर में हिकड़े छत जे हेठां पंजई गॾु आहियूं क़यामत जे ॾियारे असां पंजई ईअं गॾु हूंदासीं ऐं जेके असां सां मोहब्बत रखण वारा आहिनि इहे असां पंजनी जे चौधारी असां साण गॾु हूंदा। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। पो मदीने वाले साईं हिकड़ा लफ्ज फरमाया है जेके क़यामत ताईं अहल बैतन जे हुबदारन जे ला वडी खुशखबरी। मदीने वाले साईं उन मल फरमायो मन अहब्बनी व अहब्ब हाज़ैन व अबाहुमा व उम्महुमा कान मई फी दरजती यौमल क़ियामा।
मुझे उम्मत मां जे मूसा मोहब्बत रखी, जे अली सा मोहब्बत रखी, जे अली दे बच्चन हसन ऐं हुसैन सा प्यार रखियो, जे खातून अतहर सा प्यार रखियो, जे आल बैत सा उल्फत रखी, कान मई यो मोहम्मद करीम सा गड्डू हूंदो फी दरजती मुझे पाड़े में हूंदो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मदीने वाले साईं जो पाड़ो खपेव या न खपेव? सुभान अल्लाह। जवाब जो खपे या न खपे? मिठा पंजतन पाक जी मोहब्बत या बेहश्त जो चिठो आ सर्टिफिकेट आ हुजूर सा गॾजी जन्नत दे वञण जो पक्को पुख्तो सर्टिफिकेट चाहिदो त नबी जे घराणे सा सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मिठा वक्त नाजुका, वक्त जीअं जीअं क़यामत करीब थींदी फितना वधंदा वेंदा, गुमराही वधंदी वेंदी। साईं फरमाइनि था अहिड़ो वक्त ईंदो मुंहिंजी उम्मत ते फितना ईअं पखिड़जी वेंदा जे कारी रात छांइजी वेंदी आ, कारी रात जीअं छांइजी वेंदी आ ईअं फितना पखिड़जी वेंदा, माण्हुनि खे ऊंदहि में का शइ नज़र न ईंदी आ। पुट तवज्जो आहे, ऊंदहि आ, अखियूं त आहिनि पर ऊंदहि में का शइ नज़र न ईंदी आ। माण्हू अखियुनि जे हूंदे थाबड़जी पवंदो आ, भित सां टकराइजी वेंदो, थंबे सां टकराइजी वेंदो, खॾे में किरी पवंदो, अॻियो नांग आ, बला आहे, विछू आ, नज़र न ईंदो आ। मिसाल ॾिनो आ जीअं रात कारी छांइजी वेंदी आ, अंधकार थी वेंदो आ, का शइ नज़र न ईंदी आ। अन करीब मुंहिंजी उम्मत ते अहिड़ो दौर ईंदो फितना पखिड़जी वेंदा, हक़ सच माण्हुनि खे नज़र न ईंदो, हक़ सच रल विचड़ थी वेंदा, गॾु मॾु थी वेंदा। माण्हू चवंदा ही बि सचो आ, ही बि हक़ आ, ही बि चङी ॻाल्हि आ, ही बि चङी ॻाल्हि आ, इहा ख़बर न पवंदी। अहिड़ो दौर मुंहिंजी उम्मत ते अचण वारो आ। मिठा उहो दौर अॼु अची वियो आ, ख़बर नथी पवे त ही नबी जे यारनि जो दुश्मन आ। अबू बकर खे घटि वधि ॻाल्हाईंदो आ, नबी जी कुंवार सैयदा साइण आयशतुल हुमैरा जे शान में भौंकदो आ, पर अॼु असां उन्हनि सां बि गॾु वेठा आहियूं। पंहिंजे पीउ जे दुश्मन सां गॾिजी कोन वेहंदे, पंहिंजे भाउ जे दुश्मन सां गॾिजी कोन वेहंदे, पंहिंजे बिरादरी जो दुश्मन उन सां गॾिजी कोन वेहंदे, पर अजब आ तुंहिंजी सोच ते अबू बकर जे दुश्मन सां गॾियो वेठो ही, हज़रत उमर जे दुश्मन सां गॾु वेठो ही, तूं हज़रत उस्मान गनी जे दुश्मन सां यारी रखियो वेठो ही। उन्हनि जी पर, उन्हनि जी रीत, उन्हनि जूं रस्मूं, उन्हनि जा तौर तरीक़ा तो जो इख्तियार कया आहिनि, ख़बर नथी पवे सुन्नी आ या शीओ आ। बस महरम जो चंड पीअंदो, कारी कमीज़ पाईंदा, उहे मरसिया, उहे ॻाइण वॼाइण जेके हो वॼाईंदा, हे बि बीठो वॼाईंदो। जवाब नथा ॾियो। पुट ॻाल्हि रंग हिकिड़ो रखो, वाट हिकिड़ी वठबी, दुरंगी छोड़ कर एक रंग हो जा, सरासर मूम या फिर संग हो जा, या त ही वाट वठ या हूअ वाट वठ। असां यूं सुन्नी वॼ वॼाए सुन्नी च च वॼ वॼाए सुन्नी। असां जिस तरफ वो नजर नहीं आते हम वो रास्ता ही छोड़ देते हैं। जेको नबी जे यारन जो ना है सो असां जो भी ना है। जेको नबी जे घराने सा दुश्मनी है बुग़्ज़ तो रखे, असां जो ने सा को वास्तो ना है। बेशक बेशक। ओ मिठा मन तशब्बह बिकौमिन फहुव मिनहुम, जेको जड़ी कौम सा तशबीह रखंदो आ क़यामत में उन सा गॾु ने के उठारियो वेंदो। तू पंहिंजी तशबीह उन्हनि सां न जेकी असाबनि जा वेरी हिन, जेके नबी जे घराणे जा वेरी हिन, उन्हनि सां तशबीह न रख। तुंहिंजी तशबीह हुजे नबी जे हुबदारनि सां, आल बैतनि जे हुबदारनि सां। तुझी मोहब्बत हुजे दरगाह रहमतपुर शरीफ सां, तुझी मोहब्बत हुजे
दरगाह मशहूरी शरीफ सा तुझी मोहब्बत हुजे मुझे सोने कंबर वारे सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह तुझी मोहब्बत हुजे बकरानी शरीफ वारन सा मिठा पंजा खुट्टा सही जो बेन जे पसंद तो लड़ो हां सुभान अल्लाह बेशक पंजा खुट्टा सही छा न मिलो सही पंजन वटा जो बेन वट तो सुभान अल्लाह मुखे बुधाए जवाब दे तो के शरीयत सुन्नत दीन इश्क रसूल इश्क आले बैत इश्क सहाबा केड़ी खोट थिया तो के जो तू दिन जे मजलिस जी सिंगार पई जीनत तो मनी पड़जी हां अज त मूसा वायदो कयो सुभान अल्लाह कदे बेने पेड़ में जुलूस में कोन विंदो मथे मथे हथ कणो हेडे भी पूरा होडे भी पूरा जी ना ना ये ना कुछ हथ खयान कुछ ना हथ हेठन मां ये न छड़ींदो सब हथ मथे गणो अल्लाह मदीने वाले मीर जो दीदार कराइंदो रब कंदो सदाई सुख्या हुंदो अल्लाह ताके दुखो दी न देखारिंदो वाट हुआ वठो जेका हुबदारन वारी वाट सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैहि सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह अमीरुल मोमिनीन इमामुल मुत्तकीन अली मौला अली मौला अली मौला हथ लोडे चो अली मौला अली मौला एकड़ा वरी असां जे पार्टी में बधी मौला चवण ते चिड़ वठंदो अरे वो तो सुन्नी छा जो मौला अली के मौला सदड़ियो असा न कईया शुरुआत मदीने वाले पाण फरमायो मन कुंत मौला फहाजा अलीउन मौला जे जो मौला मा मोहम्मद आया उन्हें जो मौला अली अली मौला चो अली मौला हसीनन में हसीन सच्चो सादिक अमीन अली मौला काबे अंदर उन्हीं जी विलादत थिया मस्जिद में जंहिंजी शहादत उम्र उन जी इबादत रियाज़त ना मिली एड़ी कंहिंखे सादत उन जी गली मुआ झली थींदी भली उन जी गली मुआ झली थींदी भली इमामुल मशरिकैन इमामुल मगरिबैन अली मौला सुभान अल्लाह जंजी मौला सा मोहब्बत उन्हें जी अबू बकर सा भी मोहब्बत हुंदी जंजी मौला सा मोहब्बत उन्हें जी उमर फारूक सा भी मोहब्बत हुंदी छो त मस्जिद नबवी में मुसल्लो रसूलुल्लाह जो आ नमाज जे इमामत वारे मुसल्ले ते अबू बकर सिद्दीक बीठो आ सिफ में पेरी सिफ में मौला अली बीठो आ जे तो पुठी हिन इमाम जे जेके मुझो मौला पंजो इमाम मने या तो मौला ही न सदा मौला वारो न सदा चई तो अली मौला मां मौला ही आया मौला वारो आया अली वारो आया वो अली वारो न सदा जे अली वारो सदाई तो त जेके अली पंजो इमाम चयो तू भी चौ त अबू बकर मुझो इमाम चौ
तो उमर मुझो इमाम चो तो उस्मान ज़िन्नूरैन मुझो इमाम सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह पाक ज़हरा संदो आहे शोहर पंजतन चैन यारन में गोहर बाबो हसनैन जो पाक हैदर शान बरतर सखी आहे सफेदर आहे अली हक जो वली दिल पर दिली आहे अली हक जो वली दिल पर दिली उहोई असदुल्लाह उहो नूरुल अमीन अली मौला अली मौला अली मौला अली मौला चो अली मौला मुझा दोस्तों हजरत मौला अली शेर जली हैदर करार मुझो सुनो अली थक जी आयो जी अञा त तव्हां खे बेदार कंदो मुझो साईं आयो आहे हुसैनी जोहर तव्हां खे ॾेखारींदो सुभान अल्लाह हजरत मौला अली शेर जली हैदर करार कातिल कुफार सुभान अल्लाह जैसा सुन्नी जो आ प्यार जेको असां जे सीनन जो ठार असां जो महदार ऐं सालार जानी वेहो पोयों खल्क खुदा जी वेठी आ वेहो 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 हिकिड़ो मिंट वेहो वेहो पुट वेहो शाबाश शाबाश वेहो ॿुधो कोन था जा अदा साईं जो हुकुम आहे वेहो न बाबा वेहो वेहो अदब इहो ई जो सल्लल्लाहु अलैहि या तबकात इब्न साद वारे रिवायत आंदी आहे इमाम शोफी खां त मर अलीयुन बि करबला हजरत अली से हिकिड़े सफ़र में हुया पो सफ़ीन जी जंग ते पे विया या जमल वारी जंग ते पे विया रस्ते में हलंदे हजरत मौला अली जो गुज़र करबला वारी धरती खां थियो मर अलीयुन बि करबला मौला अली जो गुजर थियो करबला वारी जमीन खां वहाजा नैनवा करियतन अलल फुरात नैनवा करबला जो ॿियो नालो नैनवा आहे फुरात जे किनारे जॾहिं उन ऋण रेगिस्तान खां मुंहिंजे मौला अली जो गुजर थियो हैदर करार जो गुजर थियो फवक़फ़ मौला अली बीह रहा हजरत अली सुनो बीह रहो वसाल अन इसम हादिल अर्द पूछा के हिन धरती जो नालो छा है चौधरी जो नालो आ नैनवा पूछूं तो भला ॿियो बि को नालो अथस त्यो हा हिन धरती जो ॿियो नालो आ करबला हिन धरती जो ॿियो नालो आ करबला फबका हत्ता बल्लल अर्द मिन दुमूइही हजरत मौला अली रुना एतरो रुना जो गोढ़ा अखियुन मां निकता गलन खां सुहारी खां थींदे वञी ज़मीन ते पुट अज के मानू चवंदा तव्हां रो था करबला जे किसे के बुधी रो था पुट तव्हां केॾो बि रो पर तव्हां में को अहिड़ो आहे जंहिंजा गोड़ा अखियुनि खां गड़ी जिस्म खां गड़ी वञी ज़मीन ते पहुता हुजनि एतिरो रोअण वारो मूंखे नज़र नथो अचे जेको एॾो रुनो हुजे जीअं मुंहिंजो मौला अली रुनो
मालूम थियो त करबला जे वाक़े खे ॿुधी अखियुनि मां ॻोढ़ा बहाइण या बिदत न आहे, मौला अली जी सुन्नत। बेशक सुभान अल्लाह। ऐं जंहिंजी दिल नरम हूंदी आहे न ॻोढ़ा उन जे अख में ईंदा आहिनि, जंहिंजी दिल में नरमी हूंदी आहे ऐं जंहिंजी करबला जे शहीदनि सां मुहबत ऐं उल्फत हूंदी आहे, लुड़क ईअं न निकिरंदो आहे पुट, अख मां ॻोढ़ो ईअं न निकिरंदो आहे। हजरत मौला अली फबका पो पाण रुना ऐं केतिरो रुना हत्ता बल्लल अर्द मिन दुमूही। हजरत मौला अली जे लुड़कन सां ज़मीन आली थी वई, बल्लल अर्द ज़मीन आली थी वई। ऐं सहरा वारी ज़मीन वारी वारी ज़मीन उन ते केतिरो बि पाणी हारबो आहे त पोसल फिलहाल त नज़र न ईंदी आहे, पर एतिरो त रुना जो रावी तो चवे त बल्लल अर्द मिन दुमूही। मौला अली जे लुड़कन सां करबला जी ज़मीन आली थी वई। सुम्मा क़ाल पो हजरत अली साईं फरमायो दखलतु अला रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व हुवा यबकी। मौला अली तो फरमाए हिकड़े ॾींहुं हुजूर जी खिदमत में आयुसि, छा ॾिसां त मुंहिंजो सुहिणो नबी रोए वेठो, हुजूर जे अखियुनि मां लुड़क वहनि पिया। फकुल्तु मा युबकीक या रसूल अल्लाह, मूं अर्ज़ कयो या रसूल अल्लाह मां छो था रो, या रसूल अल्लाह मुंहिंजे रोअण जो सबब कहिड़ो आहे? काल कान इंदी जिब्रील आनिफा। अली हींअर मूं वटि जिब्रील थियो, जिब्रील अमीन हींअर मूं वटि थियो आहे। व अख़बरनी अन वलदी अल हुसैन युक़तल बिशातिल फुरात। जिब्रील मूंखे हींअर ॿुधायो आहे त मुंहिंजो बचड़ो हुसैन फुरात जे किनारे शहीद कयो वेंदो। फुरात नदी जे किनारे मुझे बच्चे के शहीद कयो वेंदो बिमौज़िन युक़ालु लहू करबला। उन धरती ते मुझे हुसैन के शहीद कयो वेंदो जे धरती जो नालो करबला। सुम्मा कबद जिब्रील कबज़तन मिन तुराब। ओ अली पो जिब्रील मुखे करबला जे मिट्टी दी मुठ भरे ॾिनी त या रसूल अल्लाह हीअ मिट्टी अथव जे मिट्टी ते तव्हां जे कुलनि जो सवार हुसैन शहीद कयो वेंदो। या रसूल अल्लाह हीअ उन धरतीअ जी मिट्टी आ, हीअ करबला जी खाक आ। फशम्मनी इयाह। जिब्रील मूंखे सुंघाई। अॼु बि तव्हां करबला वञो न, जेॾी महिल पाणी किरंदो आहे, मींहुं वसंदो आहे त करबला जी मिट्टी मां हिकिड़ी सुगंध ऐं सुरहाण निकिरंदी आहे। करबला जी मिट्टी मंझां हिकिड़ी खुशबू निकिरंदी आहे। साईं फरमायो त ओ अली जिब्रील मूंखे करबला जी मिट्टी ॾेखारी, उनखे मूं सुंघियो। फलम अमलिक ऐनैय अनफादता। ओ अली पो मां पंहिंजे अखियुनि खे रोके न सघियुसि, मुंहिंजे अखियुनि मां लुड़क वही। ए अली मां मोहम्मद करीम खे जेॾी महिल जिब्रील करबला जी मिट्टी आणे ॾिनी, पंहिंजे बचड़े जी शहादत जी ॻाल्हि ॿुधमि, मां पंहिंजे अखियुनि खे रोके न सघियुसि। लफ़्ज़ त ॿुधो, फलम अमलिक ऐनैय अनफादता। मां पंहिंजे अखियुनि खे छले न सघियुसि, रोके न सघियुसि, मुंहिंजे अखियुनि मां लुड़क वही पिया। ए अली ही रोअण हुसैन जे गम में आ, ही गोड़ा हुसैन जे गम में। ये पेरियां लुड़क हुया जे
जेके नबूवत जे अखर मांगड़िया हुया मदीने वारो साईं गमे हुसैन में रुनो अखियूं मुबारक आलियूं थियूं ऐं अली करबला जे मैदान में रुनो एतिरो रुनो जो करबला जी जमीन लुड़कन में आली थी वई है फुतनी अखियुन के जो रतु न रुनाऊं पलाणी दे पिरीअ के उभे ॾिठाऊं उन्हनि अखियुन में आऊं कजल कीअं अॼु पाया चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अना मोहब्बत सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम बी रिवायत में लफ्ज़ अचन था त मौला अली जेडी मल करबला खां गुजरिया न त पाण फरमायो त हा हुना मुनाख रिकाबहिम व हा हुना मूदि रहालहिम ही जाया जिते मुझे अहल बेतन जा कज्जा वाला हंदा ही जाया जिते उनन जा उठ बेहंदा ही जाया जिते उनन जा खेमा लगंदा ऐ ही जाया जिते मुझे बच्चन जो रत हारियो वेंदो ही जाया जिते मुझो हुसैन शहीद थींदो ही जाया जिते मुझो अली अकबर कुर्बान थींदो जिते मुझो कासिम शहीद थींदो ही हुआ जाया जिते मुझो अली असगर शहादत जो प्यालो पींदो हजरत मौला अली पंजे साथियुन के हर हर जाय देखारन पिया पो फरमायूं त तबकी अलैहिमुस समाउ वल अर्द जने मुजा बच्चा करबला में शहीद थींदा त उनन ते जमीन पे रोंदी आसमान पे रोंदो पुट जने अल्लाह जा प्यारा दुनिया ता लाडाणो कंदा हिन न उनन ते जमीन भी रोंदी आ आसमान भी रोंदो आ दर दीवारूं भी रोंदियूं हिन यकीन न चई त वीडियो अज भी रखी आ मुझे सोने कंबर वारे साईं जे विसाल ते दीवारूं भी रुनो हुयो बेशक बेशक हक का फिर बगोड़ा बहाया हुया बेशक जियो मुझा साईं जियो ओ मिठा अल्लाह जा प्यारा उनन ते जमीन भी रोंदी आ आसमान भी रोंदो आ उनन ते भितियूं छितियूं तर दीवारूं रोंदियूं हन चाहे लगे कड़ी खबर सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह बीबी उम्मे सलमा साइण मोमिनन जी मां रिवायत थी करे त 10 मुहर्रम जो दिहाड़ो हुयो मां मदीना मुनव्वरा में पंजे घर में सुतल हुयस मंझन जो वक्त हुयो अमा साइण फरमायो त मुंजी निंड जी हालत हुई ओचतो ॾिसां त मदीने वारो मुंहिंजो घोट मूंखे नज़र आयो वअला वहुव यबकी हुजूर जन रोन पिया हुजूर जा लुड़क वहन पिया अम्मा उम्मे सलमा साइण फरमायो त मदीने वारो साईं रोए पियो वाला रअसही व लिहयतिही तुराब मदीने वारे साईं जे मथे मुबारक ते सुहारी मुबारक ते मिट्टी जा निशान खाक आलूदगी हुई जिए ॾिघे सफर का मानू इंदो आ त उन जे बदन ते गिरद गुबार नजर इंदो आ हुजूर जन जे मथे मुबारक ते सुहारी मुबारक ते मुखे गिरदो गुबार नजर आयो ऐं हुजूर जे मुबारक अखियुनि मां लुड़क वहन पिया मुंह पुछो मुझा घोट मां कुर्बान वजा अवा जे रोण जो सबब केड़ो
साईं फरमाइनि था उम्मे सलमा हींअर मैदान करबला में अची रहियो मुझे बचड़े हुसैन के करबला में अज शहीद कयो वियो आ मां उन जे शहादत गाह ता हींअर अची रहियो आहियां वह यबकी हुजूर रोई रहिया हुया अम्मा उम्मे सलमा साण फरमायो त मां सुजाग थियस अख खुली त मां पंहिंजे घर जे कुंडुन मां दीवारुन मां हिकिड़ो आवाज पई ॿुधा बीबी उम्मे सलमा थी फरमाए त आवाज पियो अचे अय्युहल कातिलून जहलन हुसैना अबशिरू बिल अज़ाब व तज़लीली ए जाहिलो ए हुसैन के शहीद करण वारो अल्लाह जे अज़ाब ऐं अल्लाह जे डमर ऐं कहर जी तव्हां के बिशारत हुजे तव्हां जे लाइ अल्लाह जो डमर ऐं कहर तैयार थी चुको आहे अमा फरमायो तो आवाज पियो अचे कद लुइन तुम अला लिसान इब्न दाऊद व मूसा व हामिल इंजीली ए हुसैन जा कातिलो ए इमाम हुसैन जा दुश्मनो तवां जे मथा हजरत दाऊद जी लानत तवां जे मथा हजरत मूसा जी लानत इंजील जे साहिब हजरत ईसा जी भी तवां ते लानत जन सोने हुसैन के शहीद कयो अमा साईं फरमायो त आवाज अचे पियो पर आवाज ॾियण वारो मूंखे नज़र न आयो रोअण ॿुधां पई पर रोअण वारो नज़र न आयो मूं सॾु करे हकल करे चयो त ए चवण वारा केरु आयो मूंखे नज़र नथा अचो तव्हां केरु आयो तव्हां छो था रो चयूं त अम्मा असां जिन्नात आहियूं असां हुसैन सोणे जे ग़म में रोई रहिया आहियूं हिया मुंहिंजी ज़बान हिया मुंहिंजो कलम छा पेश करे हसनैन जो गम हिया मुंहिंजी ज़बान हिया मुंहिंजो कलम पुट कूंद वियो काज जी रात कुसी जे जो कासिम घोट खुदा जो कसम हिया मुंहिंजी ज़बान हिया मुंहिंजो कलम हर हूर हुसैन के हार विधा वही करबल बण जी हिया मुंहिंजी ज़बान हिया मुंहिंजो कलम चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हसनैन जी मोहब्बत में करबला जे शहीदन जी मोहब्बत में गोढ़ा गाड़न लुड़क हारण मदीने वारे साईं जी सुन्नता लुड़क हारण मौला अली जी सुन्नता लुड़क हारण सैयदना अबू बकरो उमर जी सुन्नता पर मातम करण पिटका करण सीनो कुटण गिट्टा कुटण कपड़ा फाड़न जंजीर हणन मातम करण या मदीने वारे जी सुन्नता न अहल बैतन जी सुन्नता इने जे इजाद करण वारा शाम जा माण्हू इने ओ मिठा असां के इने बिदत के छडे सुन्नत वारो रस्तो वठण जो सुभान अल्लाह साईं फरमाइता मन शक्ल जुयूब व ज़रबल खुदूद व दाब दवल जाहिलियत फलैस मिन्ना जेको सीनो कुटे इटा कुटे कपड़ा फाड़े जाहिलियत वारियूं रड़ियूं दाहूं करे फलैस मिन्ना साईं फरमाइता यो असां मां नाहे असां जो नाहे
यो मदीने वारे साईं जो ना है मुस्तफा जे रस्ते के छड़े बिदअतुन खुराफात ते अमल करे यो मुस्तफा जो गुलाम न सदाए ओ मिठा असा बाट उहा वठंदासीं जेका मदीने वारे सेखारिया बुधायो या वाट कबूला जेके नमाज न पढ़ंदा आहियो से नमाज पढ़ंदो नमाज हथ मथे खणो भला हिकड़ी गाल मां तवा सॼी जमात के अर्ज कया मञंदो केड़ा केड़ा मञंदो गाल मञंदो ये मजलिस हले पई थी ऐं साईं जन खिताब फरमाईंदा तवा उथंदो न मजलिस जी हले थी ती हलंदी जी मुखे वरी वञणो आ मोरे सुबह जो 2-3 जलसा आहिनि उते शरीक थियणो आ मां जे इजाजत वठी वञा तव्हां जलसो ॿुधंदो उथंदो कोन हथ मथे करे चओ हथ मथे करे चओ मथे मथे हथ खणो ॿुधंदो अल्लाह करीम असां सभिनी खे अमल जी तौफीक ॾींदो मदीने वारे साईं जे ग़ुलामी में जियारण जी तौफीक अता फरमाईंदो जी नाकारा कपड़ा पा महरम जे महीने में नाकारा छड़ पिटका सटका महरम जे महीने में इमाम जिंदा आहे इमाम जिंदा आहे यो मातम जायज ना है हाणे वेहो त पोइ मां दुआ घुरां वेहो सब वेहो ये मां जान न छॾींदोसां वेहो दोस्तो वेहो शाबाश वेहो पंहिंजे जॻह ते वेही वञो अल्लाह ताला सभिनी जे दिलनि जूं मुरादूं पूरियूं कंदो जेके कर्ज़ाई आयो अल्लाह तव्हांजा कर्ज़ लाहींदो जेके परेशान आयो अल्लाह तव्हांजूं परेशानियूं लाहींदो अल्लाह सभिनी खे मदीने वारे जो दीदार कराईंदो आमीन वेहो त मजलिस शुरू आहे वेहो शाबाश दोस्तो वेहो पंहिंजे जॻह ते सुभान अल्लाह दोस्तों तव्हां असांजे अॻियां शेर बागे हुसैनिया जो हिकिड़ो शेर मुंहिंजे मुर्शिद करीम जे फैज़ मां फैज़याब